नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में खबर ॾींदा हलूं त मोटरवे पुलिस हेल्प गाइडलाइंस कंडियारो सेंटर ते नेशनल हाईवेज़ ऐं मोटरवे पुलिस बीट उल्टी कंडियारो तरफ़ां ड्राइविंग करण जे लाइ एहतियात उपाउ हासिल करण जे लाइ अवामी सेमिनार करायो वियो, जंहिंमें कंडियारो मोटरवे पुलिस जे DSP राशिद अली शाह, इंस्पेक्टर अब्दुल रशीद सहतो, एडमिन अजीब अली हसबाणी ऐं ॿिया हमराह रहिया। इन मौके ते इंस्पेक्टर अब्दुल रशीद सहतो सफ़र करण जे लाइ एहतियाती बचा ऐं कानूनी अहकामात बाबति ब्रीफ कयो, जंहिंमें शहर जे शहरनि ऐं रोड ते सफ़र करण वारनि हर नंढे वॾे गाॾी वारा ड्राइवरनि ऐं मुसाफ़िरनि पिणु शिरकत कई। पाण सां गॾु शनाख्ती कार्ड बि लाज़मी रखो। हिन वधीक चयो त असांखे मथां मोटरवे IG डॉक्टर कलीम इमाम, एडिशनल IG डॉक्टर आफ्ताब पठान, DIG मलिक मतलूब ऐवान ऐं सेक्टर कमांडर सज्जाद हुसैन भट्टी जो सख़्ती सां हुकुम जारी थियल आहे त पंहिंजे रूटनि मुताबिक़ अवामी सेमिनार करे पब्लिक खे सेफ्टी ब्रीफिंग ॾियो ऐं कानूनी अहकाम ॿुधायो ऐं बाद में कानूनी कार्रवाइयूं शुरू करियो। अमल न करण की सूरत में हिनन के चालान करियो। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।